नाज़िम टाउन कमेटी इंतजामिया जी नाअहली सबब कुंडरी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जा रहवासी पीअण जे पाणीअ लाइ तड़पी रहिया आहिनि। तफ़सील जावेद कादरी जी रिपोर्ट में। टाउन कमेटी कुंडरी जी इंतजामिया जी नाअहली सबब कुंडरी ऐं भरपासनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं कॉलोनियुनि जा रहवासी पीअण जो साफ़ पानी वाटर सप्लाई फेज़ 2 जी बूंद बूंद लाइ तरसी पिया। केतिरे ई अरसे खां वाटर सप्लाई मसइलो हल न थियण खिलाफ़ ॻोठ बाबू इकबाल ऐं मकवाणा कॉलोनी जे रहवासियुनि मर्दनि तोड़े औरतनि ॿारनि समेत नवकोट रोड ते हथनि में खाली मटका खणी रोडनि ते खाली मटका तोड़े टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे पिणु ढणो आयो। मुज़ाहिरीन आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे कुझु ईअं चयो आहे त असांखे रुगो पानी ॾिनो वञे, पानी जे लाइ असीं ॾाढा परेशान आहियूं। हिकिड़ी गली में अचे तो पानी त टे गली में आहे कोन। असीं सभु ॻोठ वारा जेको आड़े पाड़े वारा सभु गॾु थिया आहियूं पानी जे मसइले लाइ। असांजो असांखे रुगो ॿियो असांजो को बि हिन सां मुतालबो न आहे। असां रुगो पानी माफ़िया जेके मथे वेठी आहे हुननि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं असांखे पानी ॾिनो वञे। गुजारिश करते हैं नवाब साहब से भी कि यानी ये पानी का मसला हल किया जाए। सिर्फ कुछ भी नहीं है, सिर्फ वाटर सप्लाई अमले की नाअहली की वजह से पानी जो है ना, जब चारों तरफ लाइनें खोल देंगे प्रेशर नहीं बनता, पानी नहीं पहुंच रहा। यही सेम लाइनें थी जो पहले पूछड़ी तक पहुंचता था, अभी मुड में पानी नहीं पहुंच रहा। बराए मेहरबानी यानी इसका मसला हल किया जाए। अलग के 5, 6, 7, 8 सालन का कोन तो मिले। असां पुछड़ी में आयूं, पानी ठप असां पुछड़ी में कोन तो पहुचे। मेहरबानी साईं असांजे पानी ॾियो असांखे बस। ॻोठ चौधरी बाबू इकबाल फेज़ 2 में पानी 3 हफ़्तनि का पानी बंद होने के करे अॼु ॻोठ वारा ऐं ॿिया माण्हू जो एहतिजाज कयो वियो आहे, जंहिंखे असांजी अपील आहे त असांखे पानी बहाल करे ॾिनो वञे। एहतिजाज कंदड़नि जो वधीक चवण हो त महांगाई दौर में असां पंहिंजे बचनि जो पेट जी बुख हुजायूं या वरी पानी जा टैंकर लारायूं। पीअण जे पानी जी फराहमी फिलफोर यकीनी बणाई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ टीवी, कुंडरी।